ख़बर शामिल कई पिया। ठठो में रिपोर्ट लखा ॾिनो झिरकाई जी ठठे जे कोहिस्तानी पट्टी में वॾी तादाद में बेवा बेसहारा औरतुनि समेत माज़ूर माण्हू मौजूद आहिनि, जिन जे पोइवारी न थियण करे उहे बुख ऐं बदहाली जो शिकार बणियल आहिनि, जिन जो अलाह खां सवाइ ॿियो को सहारो ई नाहे, पर संदन केर बि सहार लहण वारो नाहे। उन सिलसिले में यूसी जमपीर जे मुख़्तलिफ़ कोहिस्तानी ॻोठनि जे रहवासी पीरसन बेसहारा बेवा औरतुनि तोड़े माज़ूर माण्हुनि बेवा सालियान प्यारी मुर्का माज़ूर मोहरम गुलाब उमर ऐं ॿियनि ताईं चयो आहे त हू माज़ूरी सबबि कम करण जे क़ाबिल नाहे रहिया। संदन ॿियो केरु कमाई वारो बि नाहे, संदन केरु बि पोइवारी करण वारो नाहे, जंहिं करे हू बुख ऐं बदहाली जो शिकार बणियल आहिनि। इन्हनि चयो त संदन घर पियल बरसात दौरान मंज़ूर थिया हुआ, पर खेनि घर बि मिली नाहे सघिया। हिननि चयो ही रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो हले पियो, पर संदन केर बि सार लहण वारो नाहे। इन्हनि वसवारनि खे अपील कई त संदन सार लही खेनि बुख ऐं बदहाली खां बचाइण सां गॾु संदन मज़दूर थियल घर खेनि ठहिराए ॾिना वञनि, जीअं हू वधीक परेशानी खां बची सघनि।